वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। फ़िसाब मां तव्हांखां कमेंट्स वठंदसि। माण्हुनि जो इहो चवणु हुयो त का हिकमत अमली कोन्हे का, अगरि फायर ब्रिगेड जूं गाॾियूं मौजूदु बि आहिनि या त उहे मेंटेन न आहिनि थियल, उहे कम जी हालति में कोन आहिनि, अगरि के गाॾियूं कमु करे बि रहियूं आहिनि त उन्हनि में फ्यूल कोन्हे को, या फ्यूल आहे त वरी इहो आहे त उहो पाणी किथां भरे अचनि। ये इन सॼी सूरत हाल में अगरि बर वक़्तु उन वाक़े वारे हंध ते पहुचणो हुजे त कीअं थो पहुची सघिजे, उनखे तव्हां छा था सम्झो त कीअं बहितर बणाए सघिजे थो? माण्हू इहो सम्झो जेको आहे न, इहो पाण डिस्कस कयो, साॻी ॻाल्हि आहे त शहरनि जूं ॻाल्हियूं बिल्कुलु सही आहिनि। असां वटि इहो सॼो जेको आहे न, इहो बैड गवर्नेंस जे करे आहे। जेकॾहिं असां वटि जेके इदारा आहिनि पंहिंजो जेकॾहिं उन दायरे में रही करे कमु कनि त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि वाक़िअनि खे घटाए सघिजे थो, रोके सघिजे थो। ॿियो हिकिड़ो ॾिसो, सॼी दुनिया में ईअं हूंदो आहे त तव्हां वटि हिकिड़ा एमरजेंसी टोल फ्री नंबर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। उतां जो जेकर पुलिस जो नंबर हूंदो आहे, फायर ब्रिगेड वारनि जो नंबर हूंदो आहे, उतां जी जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे उन जो नंबर हूंदो आहे। भला हाणे त हिकिड़ो वाक़ियो थी वियो, ठीकु आहे, क़ीमती जानियूं ज़ाया थियूं, माण्हू जो नुक़सानु थियो, जानी माली नुक़सानु थियो, उन खां पोइ तव्हां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे? मुंहिंजे ख़्याल में इहो हुकूमत वक़्त खे घुरिजे त हू हिन वक़्तु सॼी सिंध में तालके लेवल ते हिकिड़ा अहिड़ा सेंटर्स, रेस्क्यू सेंटर्स क़ाइमु कनि, या जेका ऑलरेडी मुख़्तियारकार या असिस्टेंट कमिश्नर जो ऑफिस आहे उन खे हिकिड़ो ॾिसो न, इन्हनि 2 महीना असां वटि आहिनि बाहि जा, त उन्हनि ॾींहंनि में ख़ासि तौर ते उहे फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बि रेडी हुजनि, तव्हांजी पुलिस जेका आहे उहा बि अलर्ट हुजे, तव्हां वटि एम्बुलेंस सिस्टम आहे उहो बि फंक्शनल हुजे, अलर्ट हुजे। ऐं जेकॾहिं टोल फ्री नंबर्स हुजनि, अॼुकल्ह मोबाइल फ़ोन हर माण्हू वटि आहे ॻोठ में, किथे बि को वाक़ियो थिए त पुलिस खे इतला कनि, फायर ब्रिगेड खे इतला कनि, या एम्बुलेंस सर्विस आहे। त इहे सभु शयूं मुमकिन आहिनि जेकॾहिं ॾिसो हुकूमत चाहे त को मसइलो कोन्हे उतां जे माण्हुनि खे, लेकिन बर वक़्तु अमल थियण में त उन ते ज़रूरी आहे। इहो अमल जेको आहे न, इहा विल हुजे ऐं जेको कानून ते अमल दरामद हुजे। ॾिसो हर माण्हू पंहिंजी ज़िमेदारी जेकॾहिं निभाए त हाणे तव्हां ॾिसो, जेकॾहिं असां वटि इहे एॾा वॾा इदारा आहिनि, उनखे करोड़ों रुपया उनखे बजट मिले पियो, डिप्टी कमिश्नर लेवल जो माण्हू हुते वेठो आहे ज़िले में, तलके ते असिस्टेंट कमिश्नर वेठो आहे, मुख़्तियारकार वेठो आहे, उनखे अलावा 100,000 ॿियो सरकारी स्टाफ वेठो आहे। त उन्हनि जो कमु छा आहे? तव्हांखे शहरनि खे तहफ़ुज़ फराहम करणो आहे। सर यूसी लेवल ते तव्हां छा था सम्झो त एम्बुलेंसिस मौजूदु आहिनि? हूंदियूं बिल्कुलि काफ़ी यूसीज़ आहिनि। जेकॾहिं ॾिसो न, असां वटि हिकिड़ो जेकॾहिं तालको आहे त तालके में हिकिड़ो रूरल हेल्थ सेंटर हूंदो आहे, उनखे अलावा जेके यूसीज़ हूंदियूं आहिनि उते हॉस्पिटल्स हूंदियूं आहिनि, किन यूसीज़ में एम्बुलेंसिस बि हूंदियूं आहिनि। पर बदकिस्मत इहा आहे, सिंध जे तक़रीबन तालके लेवल ते जेके हॉस्पिटल्स आहिनि उते बि तव्हांखे एम्बुलेंस त हूंदी, पर उहा फंक्शनल न हूंदी। सर तव्हां हिन मेहड़ वारो जेको वाक़ियो आहे, बाहि वारो, उहो इलाही वॾो वाक़ियो आहे। इन में जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो किरदारु तव्हां कीअं था ॾिसो? समाजी तंज़ीमूं ॾिसो उहो कहिड़ो रोल अदा करे सघनि थियूं? असां वटि त इहे मुंहिंजे ख़्याल में समाजी तंज़ीमूं या NGOs जेके आहिनि उहे वाक़े खां पोइ उते पहुता बि आहिनि, माण्हुनि सां जेका दिली हमदर्दी थी सघंदी आहे। अदरवाइज़ तव्हां फाइनेंशियल जेका माली इमदाद आहे उहा त हुकूमत करे सघे थी न, रियासत करे सघे थी। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको ॻोठ आहे फैज़ मोहम्मद चाडियो, उन खे ॿीहर ठाहियो वञे, उते हुकूमत तरफ़ां हिन वक़्तु ऐलान थियो आहे? ऐलान न, उते अमली तौर ते कमु थियणु घुरिजे। उते ॻोठ माण्हुनि जा घर ठाहिया ॾिना वञनि, जिन माण्हुनि जा जानवर जेके आहिनि सड़िया आहिनि उनखे जानवर वठी ॾिना वञनि। ॾिसो माण्हुनि वटि त कुझु आहे ई कोन, माण्हुनि वटि जेको बि हो उनजो अॼु हुयो उहो घर सड़ी विया, जेको मालवंद माण्हू आहे माल उहो माल सड़ी वियो। उन खां अलावा ॾिसो न, माण्हुनि जूं क़ीमती 10-9 माण्हू जेके आहिनि उते, उहे पंहिंजियूं जानियूं जेके आहिनि उहे विञाए वेठा आहिनि। त हाणे इहो एॾो वॾो हादसो आहे, त उन हादसे खां पोइ एटलीस्ट तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो, कम से कम उन ॻोठ जे माण्हुनि सां इहा हमदर्दी त कयो न, त कम से कम उन ॻोठ खे तव्हां ॿीहर बहाल कयो, उन जूं जेके ख़ूबसूरती आहे उहा ॿीहर बहाल कयो, उतां जी जेकी ज़िंदगी आहे उनखे तव्हां ॿीहर बहाल कयो। हुकूमत तरफ़ां, सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे इहो हिकिड़ो ऐलान कयो वियो, इहो चयो वियो त जेको हिकिड़ो उते जेको फौती 5 लख रुपया, 5 लख रुपया हिकिड़े घर वारे खे, जंहिंजो 5 लख रुपया ज़ख़्मी खे, 5 लखनि में छा थो थिए? ठीकु आहे, तव्हां 5 लखनि में तव्हां हिकिड़ो जानवर बि नथा वठी सघो, ॿारड़े में अॼु बि। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खे हिकिड़ो सुठी कंपेंसेशन थियणु घुरिजे, उनखे पका घर ठाहे ॾियनि, उन्हनि खे उन ॻोठ खे आबाद कजे। मुंहिंजे ख़्याल में ॾिसो न, हाणे उन ॻोठ में केॾियूं हिकिड़ियूं माना हिकिड़ो भयानक हिकिड़ो मंज़र आहे उन ॻोठ जो। तव्हां असां फुटेज ॾिसो, वीचारा खटूं जेके आहिनि टंगे उते वेठा आहिनि, या हिकिड़ा खेमा लॻायूं वेठा आहिनि। इहो हिकिड़ी केतिरी सॼी फैमिली हिन एॾे वॾे वाक़िए मां छा सिंध हुकूमत को सबक़ु नथी सिखी सघे त जीअं आईंदा अहिड़ा वाक़िया न थियनि? असां वटि त ॾिसो वाक़ियात इहे मामूल आहिनि न। रोज़ तव्हां ॾिसो, जेकॾहिं असां पाण ॻाल्हि कयूं जामशोरे सेमड़ रोड जी, केतिरा वाक़िया पेश अचनि था रोज़।
हाणे 2-3 ॾींहं पहिरां तव्हां इहो था चवणु चाहियो त असां वटि जेको आहे हिकु जान जी का क़ीमत कोन्हे को असां जॾहिं वाक़ियो थिए थो उन खां पोइ असां सभु इदारा जेके मीडिया असां मीडिया वारा सरकारी इदारा उहे सभु जेके आहिनि उहे 1-2 ॾींहं मातम कयूं था उन ते, पर उन खां पोइ उन ते वरी असांखे बिल्कुलु असां ख़ामोशी था वञूं। हिकिड़ो इहो कंटिन्यूस प्रोसेस आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां मां जेकी ॻाल्हि पई कई न सेवण जामशोर रोड जी, त हाणे इहो 8-10 सालनि खां वठी ठहे थो पियो। कल्ह 3 ॾींहं 3-4 ॾींहं पहिरां हिकिड़ी फैमिली अचे पई, हिकिड़ो नंढो ॿारु हुयो मासूम, घरवारी ऐं उहो पाण जेके उहो हादसो थियो ऐं वीचारा मरी विया। त हाणे ॾिसो इन्हनि इन सिर्फ़ु इहो रोड अञा ताईं न ठहियो आहे, उन में इहो फंड्स कोन्हनि, फेडरल गवर्नमेंट फंड्स कोन थी ॾे। ज़िम्मेवार त सरकार ई आहे न, हुकूमत आहे न। ॾिसो हाणे रोड त मां ई तव्हां त कोन ठाराईंदासीं न, एम्बुलेंसिस तव्हां ई असां त न कराए सघंदासीं न, फायर ब्रिगेड जूं गाॾियूं एक्टिवेट या तयारु या रिपेयर तव्हां ई असां त न कराए सघंदा। इहो इदारनि जो कमु आहे। इदारनि जे मथां हिकिड़ा उन जा सरबराह वेठा आहिनि, उन्हनि जो कमु आहे। ॾिसो माण्हू आवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? रियासत जी। रियासती इदारा जेके आहिनि उनखे हाणे मुंहिंजे ख़्याल में थोरो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं सभिनी खे असां हिकिड़ो कहिड़ो मुआशिरो ठाहियो आहे। माना असांजा माण्हू सड़नि था, सॼी राति उते माण्हू सड़ंदा रहिया आहिनि, त का एमरजेंसी असां वटि कोन्हे। सॼी राति माण्हू असिस्टेंट कमिश्नर आयो आहे उते, त उहो हमरा काटन जा कपिड़नि सां पहुतो आहे उते, चए त हाणे थी वियो त मां छा कयां। त हुनखे मुंहिंजे ख़्याल में इहा हाणे एतिरो हेॾो वॾो वाक़ियो आहे हिते त हींअर ताईं मां सम्झो डिप्टी कमिश्नर ताईं लेवल जो माण्हू जेको आहे हींअर ताईं सस्पेंड थियल हुजे। बिल्कुलु सर, तव्हां जे रोड जी ॻाल्हि कयो था, इहो त हिकिड़ो खूनी रोड आहे ऐं तव्हां ॿुधायो त गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी करे हुनजो कमु हलंदड़, लेकिन हिन वक़्त ताईं मुकमल नाहे थी चुको। हिन महिल ताईं जेके जानियूं ज़ाया थियूं आहिनि उन्हनि रोड हादसनि में, उहे कंहिंजे मथां आहिनि? हिन महिल ताईं कंहिंखां पुछाणो थियो आहे? न, बिल्कुलु बि न। पुछाणो त इहो आहे न, जेके इदारा आहिनि इदारनि जो कमु आहे त भई तव्हां जेको जंहिं इदारे में आहे उहो पंहिंजो फ़र्ज़ु जेकर निभाए, त मुंहिंजे ख़्याल में असां इन हादसनि खे बि रोके सघूं था, असां नुक़सान बचाए सघूं था। ऐं असां वटि जेको हिकिड़ो एॾो बहितरीनु असां वटि सिस्टम हुयो, ॾिसो न अॼु त असां एॾो एडवांस टेक्नोलॉजी आहे असां वटि, पर मां जेकॾहिं असां नंढपिण जी ॻाल्हि कयूं त उते माण्हू हिकिड़ो जेकॾहिं कंहिं मैसेज पहुचाइणो हूंदो हो न किथे, त शहर में अची हिकिड़ो माण्हू ढोल वॼाए करे हिकिड़ो माण्हुनि खे पैगाम ॾींदो त भई सुभाणे फ़लाणे जॻह ते ई हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो इवेंट थियणो आहे। त हीअ मुंहिंजे ख़्याल में हाणे ही एॾा वाक़िया थियनि था ॻोठ में वञी करे जेकॾहिं इहो पैगाम पहुचाइनि त भई बाहि जेका आहे उन खां कीअं बची सघिजे थो, नुक़सानु कीअं घटाए सघिजे थो। इन में सरकारी हुकूमत जो कमु आहे। तव्हां मीडिया ते हिकिड़ा कैंपेन्स हलायो, माण्हुनि खे आगाही ॾियो, त मुंहिंजे ख़्याल में असां इन्हनि वाक़िअनि खां इन नुक़सान खां बची सघूं था। असां इन नुक़सान खे घटि खां घटि करे सघूं था। ॾिसो न माण्हुनि खे जेसिताईं तव्हां आगाही न ॾींदो, हाणे जीअं असां वटि कोरोना जा केसिस थियनि पिया, माण्हुनि खे ॿुधायो वियो त मास्क पायो, हिक ॿिए खां डिस्टेंस रखो, त असां काफ़ी नुक़सान खां बची सघियासीं। ईअं ई जेको आहे हुन बाहि जे वाक़िअनि खां बि जेकॾहिं असांजी हुकूमत, असांजा सिविल सोसाइटी, असां वटि जेके NGOs आहिनि या मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, उहे जेकॾहिं सभु पंहिंजो किरदारु अदा कनि त मुंहिंजे ख़्याल में नुक़सान खे घटाए सघनि। सर, ऐं जेका ज़िले लेवल ते जेका इंतिज़ामिया आहे जंहिंमें सरकारी कामूरा अची वञनि था, उन जे रवैयनि खे तव्हां कीअं ॾिसंदो, या हिन हादसे में जेको उन्हनि जा रवैया रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ जेके हादसा थींदा रहनि था, उन्हनि जो किरदारु, उन्हनि जा रवैया तव्हां कीअं था ॾिसो? न, मां सम्झां थो इहा हुनजी हिकिड़ी प्रोफेशनल इनकॉम्पिटेंस आहे, उनखे अलावा नाअहली आई आहे। त तव्हां हेॾो वॾो वाक़ियो थिए थो, तव्हांखे ख़बर ई कोन्हे। बिल्कुलु तव्हांजो ॾिसो न, मुंहिंजे ख़्याल में राति जो ई हिननि खे एम्बुलेंस हुते पहुचणु घुरिजे आहे, राति जो ई फायर ब्रिगेड जूं गाॾियूं हिते पहुचणु घुरिजनि आहे, राति जो ई हुतां जो SSP, हुतां जो DC, मुख़्तियारकार, सॼी टीम सां हुते पहुचनि। ठीकु आहे, तव्हां माण्हू जेके सड़ी विया उन्हनि खे त तव्हां कोन था बचाए सघो, पर कम से कम उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ो कॉन्फिडेंस त हुजे हा त भई असांजा इदारा जेके आहिनि, या इवन मां त उतां जा MP MNA किथे हुआ, उहे लोकल जेके असां वटि हमेशह ईअं ई थींदो आहे, हादसो थी चुको हूंदो आहे, माण्हू मरी चुका हूंदा आहिनि, उन खां बाद ई जेको आहे न, उन खां पोइ बि जॾहिं मीडिया जो प्रेशर अचे थो न, मीडिया जो, उन खां पोइ उहे नुमाइंदा हुते पहुचनि था, पोइ इंतिज़ामिया जेका आहे असां वटि त लाशनि ते सियासत करण बि जेको हिकिड़ो ट्रेंड थींदो पियो वञे पाकिस्तान में, सिंध में। बहरहाल इहो अलमियो आहे मारवी। मां सम्झां थो त असांजे हींअर असांखे हिननि हादसनि खां सिखणु घुरिजे, ऐं असां जेकॾहिं हाणे बि जेकॾहिं ईअं कोताहियूं कंदा रहियासीं त इहो ॾिसो न, असां वटि पॉपुलेशन ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे। असांजे माण्हुनि खे अॼु बि तव्हां ॾिसो ॿारहाड़ियुनि में वञी ॾिसो त अॼु बि जेका माण्हुनि जी ज़िंदगी आहे, उहे तव्हां फुटेजिस त ॾिसो, उन फैज़ मोहम्मद चांड जो ॻोठ जा तव्हां फुटेजिस त ॾिसो, उहे माण्हू कीअं था उते, उहे माण्हू वीचारा प्लास्टिक जे दॿनि में अलाए किथां बोतलुनि में पाणी खणी ईंदा पीअण जे लाइ, त हाणे उहे माण्हू किथां बाहि विसाईंदा। त हाणे इन्हनि माण्हुनि ते रहम करणु घुरिजे, उते हिकिड़ो हुन जे लाइ ॿियो न कनि। त
त हिकिड़ो वाटर सप्लाई जी स्कीम उन्हनि खे ॾियनि, उते उन जा घर उनखे पका करे ॾियनि, उते हिकिड़ो स्कूल मस्जिद जीअं थींदो आहे उहो सॼो हिकिड़ो ॿीहर उन ॻोठ खे आबाद कजे, जीअं उहे माण्हुनि जूं जेके यादूं आहिनि उहे भयानक यादूं जेके आहिनि उन जूं उहे हिकिड़ी सुठे हुन में चेंज थी सघनि। मुंहिंजे ख़्याल में रियासत जी ज़िमेदारी आहे त उहे हर माण्हू, उहो ग़रीब हुजे, अमीर हुजे, ॿारड़ी जो हुजे, शहर जो रहंदड़ हुजे, झंग झर में रहंदड़ हुजे, उन जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु रियासत जी ज़िमेदारी आहे। फैज़ साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, अगरि हुकूमत चाहे, ज़िले इंतिज़ामिया चाहे त वक़्त सिर उपाउ वठी करे फायर ब्रिगेड जूं गाॾियुनि जी मेंटेनेंस कराए ऐं वक़्त ते ई उन्हनि गाॾियुनि खे अगरि पहुचायो वञे त असां क़ीमती जानियूं बचाए सघूं था। ईंदड़ कंहिं नए इशू सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। अलावाई।